अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजूदा है मलची अपडेट ते। नाज़रीन, जाती भरसा 1A नानगढ़ ढोरी सिम नाले जी हालत खतरनाक बणिजी वई। 24 RD खां 60 RD ताईं सिम नाले जो बंदर खतरनाक बणजण करे जहाज ढंग वटां सिम नाले खे 40 फुट घारो ॻोठ ऐं ज़री ज़मीन ॿुॾण जो ख़तरो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो ॿुधण में रुधल इन हवाले सां जाती खां पेश करे रहिया आहियूं। निसार अहमद समेजी जी रिपोर्ट। जी असां हींअर मौजूद आहियूं जाती शहर के वेझो सुमन आली बंद ते, जिनकी सूरत हाल इंतहाई ख़तरनाक थी वई आहे। उन हवाले सां हिते जा ॻोठाणा मौजूद आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। साईं, हिते जेको असांजो ई सरकारी बंदर जेको आहे सो असांजो जेको ॻोठाणा ऐं घर जेके बि पासे मंझि आहिनि सो ॿुॾण लॻा आहिनि। हिते जेको सरकारी जेको पघार वठे ऐं असां ग़रीबनि खे जेको एतिराज़ माना इन ते जेको माना शौक़ु नथा पाइनि, जंहिंमें जेको हीअ त हीअ बंदि जेको टुटण वारी आहे। नाली आहे हिते असांखे ख़तरो लॻो पियो ॻोठ जो। हाणे असीं केॾांहुं वञूं, हीअ असां हाल लॻो पियो पाण ॾिसो पिया वीडियो नालो आहे नुक़सानु हिन वहाँ अखी सां ॾिसो बेटा, ॿई बंद आहिनि कोन। ॿुधे हीअ बंद जेको हिकिड़ो असां ज़ोरी से कमु करे पिया ॻोठण खे बचाइण ख़ातिर। ॿुधे ॻाल्हि को ऑफिसर अचण हथ कोन्हे, ॾिसो पिया मां पाण सॼी मीडिया आहे सॼी ॾिसो सूरत हाल। ॻोठ हाजी मामू मीरबेर, ॿुधे ॻाल्हि आदम मला ऐं हाजी याकूब जत ऐं ॿिया शेख आहिनि, यूसुफ शेख, ॿिया बि हिन पासे मीरबेर आस पास में नंढा नंढा ॻोठ ॿिया बि आहिनि। कमाद आहे, कमाद तालो मूंखे ॾेखारियो पर कमाद पाणी में सारी पाणी में कचो सॼो करे हुनखे कचो सॼी लाइ उहो बंदि ई कोन्हे। हीअ त बंदि हयो ई करे, हीअ त बंदि अञा सां उहो बंदि लॻियल ई कोन्हे। यार मोहम्मद आवा असांजे ॻोठ ॿुधाइण जतन जा ॻोठ ॿुधाइण मलान जा ॻोठ ॿुधाइण घर तव्हां पाण ॾिसी सघो था। जो हिते ऑफिसर को अचण लाइ तयारु कोन्हे। बंदर साल 3 साल थियनि बंदर खे असीं पंहिंजी मज़दूरी करायो, कुझु और बंदि ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿुधी। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन डैमेज थियल बंद जा फौरी तौर बंद खे मज़बूत बनाए ॻोठाणनि खां तकलीफ़ मां निजात ॾियारींदे। निसार अहमद सवेजो STV न्यूज़ जाती।